अमेरिका पारां अॼु शाम खां हुर्मज़ जे सामुंडी लंघ जे नाकाबंदी जो ऐलान। अमरीकी सेंट्रल कमांड ऐलान कयो आहे त अॼु शाम खां हॉर्मुज़ जे सामुंडी लंघ जे नाकाबंदी शुरू कई वेंदी। जहाज़नि जी ईरानी पोर्ट्स ते अचवञ बंदि कई वेंदी। ऐलान नार अरब ऐं नार ओमान मां ईरानी पोर्ट्स ते ईंदड़ वेंदड़ जहाज़नि ते लागू हूंदो। पाकिस्तानी इनक़लाब जो चवणु आहे त हुर्मज़ जे लांघ जे वेझो पहुचंदड़ फ़ौजी जहाज़नि खे जंगबंदी बंदि कड़ी तसवुरु कयो वेंदो। अमरीकी सदर डोनाल्ड ट्रंप चयो आहे त ईरान नाकाबंदी खां पोइ पंहिंजो तेल विकिरो करे न सघंदो। ईरान सां जंगबंदी बरक़रार आहे। इन ॻाल्हि जी परवाह नाहे त ईरान ॻाल्हियुनि में वापसि अचे थो या न। ट्रंप जी कैथोलिक मसीहनि जे मज़हबी पेशवा पोप लेव ते तनक़ीद। संदसि चवणु आहे त पोप परणी पॉलिसी लाइ निहायत ख़राब आहे। हू अहिड़ो पोप नथा चाहिनि जेको सम्झे त ईरान लाइ जौहरी हथियार रखणु दुरुस्त आहे। ईरानी पड़े वज़ीर अब्बास इराक़ची चयो आहे त आबी गुज़रगाह वेझो ईंदड़ कंहिं बि फ़ौजी जहाज़ खे सख़्ती सां मुंहुं ॾिनो वेंदो। अमरीका ऐं ईरान पाकिस्तान में अमन ॻाल्हियुनि दौरान हिकु मुआहिदे ताईं पहुचण जे घणो वेझो हुआ, पर वधंदड़ मुतालबनि, तब्दील थींदड़ हालतुनि ऐं नाकाबंदी जे बारे में बयाननि ते हैरानगी थी। हथ ठोकी नाकाबंदी खां पोइ जल्द ई अवां $4 खां $5 वारे पेट्रोल खे यादि कंदो। अमरीकी सदर जे हुर्मुज़ लंघ जे नाकाबंदी वारे बयान जे ईरानी स्पीकर मोहम्मद बाक़िर कालिबाफ जो रद्दअमल। संदसि चवणु आहे त ईरान जे इरादनि खे ॿीहर आज़माइण जी कोशिश न करियो। कंहिं बि ग़लती जो अॻु खां वॾो सबक़ सेखारींदासीं। जेकॾहिं तव्हां जंग सां ईंदो त असां बि जंग कंदासीं। वॾे वज़ीर मुराद अली शाह चयो आहे त पोलियो केसनि जी शरह घटिजी 24% रहिजी वई आहे। पाकिस्तान ऐं अफ़गानिस्तान दुनिया जा 2 पोलियो मुतासिर मुल्क रहिजी विया आहिनि। 2026 में माहौलियाती नमूननि में बहितरी आई आहे। सिजावल ज़िले में पोलियो जो हिकु केस रिपोर्ट थियो आहे। ख़ातून अव्वल आसफा भुट्टो ज़रदारी मुहिम में हिसो वठण जो ऐलान कयो आहे। वालिदैन पोलियो मुहिम ख़िलाफ़ फावेला ते ध्यानु न ॾियनि। वॾे वज़ीर मुराद अली शाह पोलियो मुहिम जो इफ़्तिताह करे छॾियो। मुल्क में पोलियो जे ख़ात्मे लाइ क़ौमी मुहिम जी शुरूआत। 4 करोड़ 50 लख ॿारनि खे पोलियो खां बचाइदा फुड़ा पियारा वेंदा। चइनी सूबनि इस्लामाबाद, गिलगित बल्तिस्तान, आज़ाद कश्मीर में पोलियो मुहिम हलाई वेंदी। पोलियो फुड़नि सां गॾु ॿारनि खे विटामिन ई ॾिनो वेंदो। ऐं रानीपुर भरिसां जुड़ेजा बिरादरी जे झेड़े में ज़ख़्मी थियल वधीक हिकु ॼणो फोत। मारिजी वेलनि जो अंग वधी छती वियो। ॻोठ वरियो वाहण में 2 ॾींहं अॻु झेड़े दौरान ज़ख़्मी थियल चौहान जुड़े जो ज़ख़्मनि जा सूर न सहंदे फोत थी वियो। वाक़िए बैदि ॿिन्ही धुरियुनि पारां धार केस दाख़िल।